बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम वकार मंगलाई में जो मेज़बान वकार हुसैन मंगी अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान अंदरि पेट्रोल जूं जेके क़ीमतूं आहिनि तेज़ीअ सां वधी रहियूं आहिनि। हिन पाकिस्तान अंदरि जेको पेट्रोल जो फ़ी लीटर जेको आहे 129 रुपया, खैरपुर जे अंदरि 130 रुपया हली रहियो आहे। जेके बि हुकूमत ईंदियूं आहिनि उहे महांगाई ख़तमु करण जूं ॻाल्हियूं कंदियूं आहिनि, पर उहे महांगाई ख़तमु न करे सघंदा आहिनि। उहे दावाऊं रहंदियूं आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत हिन जेका पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो कयो आहे, पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थियण बाद जेके खाधे पीते जूं शयूं आहिनि, खंडु हुजे, अटो हुजे, गिह हुजे या ॿिया मसाला हुजनि, उन्हनि में बि जेकी उन्हनि जी क़ीमतुनि में बि इज़ाफ़ो थियो आहे। हिन वक़्तु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं PTI जेका ज़िले जी नायब सदर आहे बीना रैस सां ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻुवान ऐं सचल अंजुमन ताजरान उन सरपरस्त आला बि आहे नज़ीर फुलपुर, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॻु में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं बीना रैस। जी बीना रैस, आपकी मेहरबानी, में आपने टाइम दिया। अभी जो है पेट्रोल की कीमतें 4 रुपया बढ़ाई गई है। 129 रुपया जो है फी लीटर पेट्रोल का फरोख्त हो रहा है, जिसके बाद महंगाई में भी इजाफा हुआ है। आप क्या कहेंगी? इन ते असां नज़ीर फुलपोटो सां ॻाल्हि ॿोल कंदा, जेको सचल अंजुमन ताजरान जो सरपरस्त आला आहे। नज़ीर साहब, अवांजी महिरबानी असांखे टाइम ॾिनो आहे प्रोग्राम में। इहो ॿुधाइजो त मुल्क अंदरि बार बार जेका पेट्रोल जूं क़ीमतूं वधायूं पियूं वञनि, जंहिं सबबु जेका महांगाई उरूज ते पहुचंदी वञे, खाधी पीते जे शयुनि में इज़ाफ़ो पियो थींदो वञे, ग़रीब तबिको जेको आहे उनजी ज़िंदगी तमामु मुतासिर थी रहा आहे। छा चवंदो अवां जेके हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत 4 रुपया पेट्रोल वधाए 129 रुपया फी लीटर मिली रहिया, इन खे अवां कीअं पिया ॾिसो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वरी महिरबानी वकार भाउ, जो तव्हां हिन प्रोग्राम में जेको आहे असांखे व्यूज़ वठण लाइ कॉल ते खयूं। वफ़ाक़ी सरकार जेको पेट्रोल में अघ जी वाध कई आहे, कंहिं बि दौर में इहा शइ न थींदी आहे त हर 15 ॾींहंनि ते पेट्रोल जी तव्हां वाध कयो। तव्हां ॿुधायो था पिया त असां 10 रुपया लीटर ते चाढ़ींदासीं, उनखे पोइ तव्हां हिकिड़ी पूरी मीटिंग जेको आहे काबीना में करे वज़ीर आज़म उते इहा कोशिशि कराईंदो आहे त मां 10 रुपया जेको असां वफ़ाक़ी काबीना में रखियोसीं, पर असां 5 रुपया जेको आहे असां तेल चाढ़ियो आहे। हुन 5 रुपए जे करे जेको आहे हिकिड़ो असां ताजरनि जे मथां जेको उहो शामत करे थी पई, उनजो अज़ालो को सरमाएदार कोन थो लॻाए सघे पियो, ऐं उनजो अज़ालो जेको कारखानेदार उहो कोन थो लॻाए सघे पियो। इन जो असरु डायरेक्ट जेको आहे उहो ग़रीबनि जे मथां पए थो पियो। उन खां पोइ ॾिसूं था पिया त हिकिड़ो ग़रीब माण्हू जेको आहे उहो कमाए थो 500 रुपया। 500 में अगरि हुन वटि मोटरसाइकिल आहे त उहो 100 रुपये पेट्रोल भराए थो, बाक़ी बचंदो 400 रुपया हुन वटि। ॾिसूं था पिया त हिकिड़ो जेको अटे जा रेट तव्हां ॾिसो, हाणे खंडु जा रेट तव्हां रेट ॾिसो, ॿियूं अहिड़ियूं शयूं जंहिंजो हिन टाइम वज़ीर आज़म जेको अगरि कंहिं बि ॻाल्हि जो नोटिस वठे थो पियो त उन नोटिस में ऑटोमेटिक जेको आहे उन जा रेट वधनि था पिया। नज़ीर साहब, इहो ॿुधाइजो त बार बार क़ीमतूं बि वधनि, अवां बि ताजर हो, अवांखे केतिरियूं मुश्किलातूं दरपेश अचनि थियूं? छा अवां जेको आहे त कोई एहतिजाज जी कॉल ॾींदो या हिन हुकूमत जे ख़िलाफ़ का तहरीक हलाईंदो? ही तकलीफ़ूं जेके आहिनि हे ताजरे जूं न आहिनि, ही तकलीफ़ूं जेके आहिनि ही पूरे पाकिस्तान जे अवाम जूं आहिनि। असां कोशिशि गुज़ारिश कंदासीं प्राइम मिनिस्टर पाकिस्तान खे त तव्हां जेको अगरि हे रेट वधायो था पिया त हिन रेटनि में महिरबानी करे ग़रीबनि जी हिकिड़ी जेकी ॾिहाड़ी आहे ऐं जेको ग़रीब तबिको आहे उन्हनि खे बि घटि में घटि का थोरी घणी सहूलियत ॾिनी वञे त उहो पंहिंजो गुज़र सफ़र जेको आहे पंहिंजे सुकून सां आराम सां करे सघनि। ऐं वज़ीर आज़म पाण चवंदो आहे
चवंदो हुयो त जेको अगरि पेट्रोल जो रेट वधे थो पियो त वज़ीर आज़म चोर आहे। असां बि सम्झूं था पिया ही तकलीफ़ूं जेके आहिनि हे ताजरे जूं न आहिनि, ही तकलीफ़ूं जेके आहिनि ही पूरे पाकिस्तान जे अवाम जूं आहिनि। ऐं असां कोशिशि गुज़ारिश कंदासीं प्राइम मिनिस्टर पाकिस्तान खे त तव्हां जेको अगरि हे रेट वधायो था पिया त इन रेटनि में महिरबानी करे ग़रीबनि जी हिकिड़ी जेकी ॾिहाड़ी आहे ऐं जेको ग़रीब तबिको आहे उन्हनि खे बि घटि में घटि का थोरी घणी सहूलियत ॾिनी वञे त उहो पंहिंजो गुज़र सफ़र जेको आहे पंहिंजे सुकून सां आराम सां करे सघनि। ऐं वज़ीर आज़म पाण चवंदो हुयो त जेको अगरि पेट्रोल जो रेट वधे थो पियो त वज़ीर आज़म चोर आहे। असां बि सम्झूं था पिया त प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान इमरान ख़ान चोर आहे। हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते पेट्रोल जूं क़ीमतूं घटाए, छो त पेट्रोल जूं क़ीमतूं वधण सां खाधे पीते जे शयुनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। जॾहिं पेट्रोल क़ीमतूं घटि थींदियूं त पीते जी शयुनि जा बि रेट घटि थींदा आहे। ग़रीब तबिके जी जेकी ज़िंदगी आहे सुकून सां गुज़रंदी। पंहिंजी मेज़बान वकार हुसैन मंगी खे ॾींदा इजाज़त। अलाह ने खे